रुखसार बेगम अॼु जॾहिं इहा ख़बर ॿुधमि त पठाणी बेगम कमाल खान जे ॿार जी माउ बणजण वारी आहे। सच पुछी न अखियुनि जा ॻोढ़ा रोके कोन सघियुसि। कमाल खान इन हद ताईं न वञे हा ऐं एॾा ज़ुल्म न करे हा त अॼु हिन दर ते खुशियूं ई खुशियूं हुजनि हा, पर असांजूं सभु खुशियूं कमाल खान जे ज़ुल्म जे वर चढ़ी वियूं आहिनि। जेकॾहिं रब ने कमाल खान जे विच में ॻाल्हियूं कराए कमाल खान खे आज़ादु करायो था त उन्हनि जे विच में ठाह बि थी वञे त पोइ उहे सभई खुशियूं असां मल्हाए सघूं था। खुशियूं तॾहिं मल्हाईंदासीं जॾहिं अचण वारे ॿार खे रबन असांजे हवाले कंदो न, पर रबन अहिड़ा त शर्त रखिया आहिनि जो मूंखे लॻे थो त सॼी उमिरि असां उन ॿार जो मुंहुं ॾिसी बि न सघंदासीं। साईं, तव्हां पहिरियां कोशिशि कयो कमाल खे आज़ादु कराइण जी। जॾहिं कमाल आज़ादु थी वियो ऐं अमन सां ज़िंदगी गुज़ारण जी कोशिशि कयईं त पोइ इहो रबन ॿार खे बि रोके कोन सघंदो। ॿियो त इहो शर्त रखियो अथसि त कमाल खान जी समूरी मिल्कियत पठाणी बेगम जे नाले कंदो। मूंखे त इहो शक थो थिए त ॿार पैदा थियण खां पोइ जॾहिं सॼी मिल्कियत जी मालिक पठाणी बेगम थी वेंदी त पोइ उहा कमाल खान खां तलाक वठी ऐं उहा कंहिं ॿिए सां शादी करे छॾींदी ऐं पोइ असांजो ॿार वञी ॿिए जी गोद में पलबो। मिल्कियत पठाणी बेगम जे हवाले करण खां अॻु में जेकॾहिं तव्हां रबन खां ऐं पठाणी बेगम खां लिखाए वठंदव न त हू कमाल खान खां तलाक न वठंदी। इहा ॻाल्हि त रब न बि कई त कमाल खान तलाक न ॾींदो। मूंखे शक थो पए त इहा ॻाल्हि रब न अॻुवाट छो कई। असां शर्त में अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे लिखाई। पहिरियां कोशिशि करे कमाल खे आज़ादु कराया। कमाल घणियूं ठुकरूं खाधियूं आहिनि, पर मूंखे पूरो यकीन आहे त कमाल खान न सिर्फ़ु सुधरी वेंदो, मीरा ऐं पठाणी बेगम खां माफ़ी बि वठंदो ऐं हू हुननि खे मञाए बि वठंदो। जेकॾहिं पठाणी बेगम राज़ी थी वई न त कमाल खान खां तलाक बि न वठंदी। ख़ुदा करे त ईअं ई थिए रुखसार बेगम। मां चाहियां थो त वरी हिकु चकर असांजो पूरो ख़ानदान हिकु थी वञे ऐं असांजे विच में जेके बि नफ़रतूं आहिनि न सभु जो सभु ख़तमु थी वञनि। इंशाअल्लाह ईअं ई थींदो साईं, जेको तव्हां सोचो आहे। मालिक साईं कंदो त ईअं ई थींदो। वरी ये खुशियूं अची असांजा दर खड़काईंदियूं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।